कंबर शहर में 2 ॾींहं अॻु वापडा अमलदारनि जी गफ़लत सबबि पोल ते चढ़ी बिजली ठाहींदड़ ओचितो बिजली अचण बाद करंट लॻण सबबि सख़्त सड़ी ज़ख़्मी थी पियो। वापडा अमलदारनि सां प्राइवेट तौर कम कंदड़ नौजवान हाकिम अली शेख जो 50% जिस्म सड़ी वियो। वारसनि पारां हुकूमत खां संदसि बहितर नमूने इलाज कराइण जो मुतालबो। बिजलीअ जे करंट में सड़ी ज़ख़्मी थियल वापडा जे प्राइवेट अमलदार हाकिम अली शेख जे वारसनि चयो त असांजो नौजवान वापडा अमले सां गॾु प्राइवेट तौर कमु कंदो हो, जंहिंखे वापडा अमलदारनि बिजली ठाहिण लाइ खेसि बिजली बंदि हुअण जो चई पोल ते चाढ़ियो। बिजली ठाहिण दौरान वापडा अमले जी गफ़लत सबबि ओचितो बिजली अची वई, जंहिं सबबि असांजे नौजवान जी टंग, बांह ऐं मुंहं समेत संदसि जिस्म जो 50% हिसो सड़ी वियो। जॾहिं त हिन वक़्तु इलाज ट्रामा सेंटर लाड़काणे में हलंदड़ आहे, पर संदसि तबियत में सुधारो न अची सघियो। असां वफ़ाक़ी ऐं सिंध हुकूमत खां मुतालबो था करियूं त असांजे नौजवान जो कराचीअ मां बहितर नमूने इलाज कराए संदसि ज़िंदगी बचाई वञे ऐं गफ़लत कंदड़ वापडा अमलदारनि मथां केस पिणु दाख़िल कयो वञे।